ॿिए पासे मूंखे ॿी ख़बर ॾियूं त फातिमा भुट्टो पुट जो नालो मीर मुर्तज़ा ॿाहिरां रखी छॾियो। शहीद मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पोटी फातिमा भुट्टो पुट खे जनमु ॾिनो आहे। मूंखे ॿुधाइनि पिया फातिमा भुट्टो पंहिंजे पुट जो नालो शहीद वालिद जे नाले सां मीर मुर्तज़ा ॿाहिरां रखी छॾियो आहे। ख़बर वाते पहुचाइनि पिया मूंखे इहो ॿुधाईंदे ख़ुशी पई थिए त असांखे पुटु थियो आहे। फातिमा भुट्टो जो चवणु आहे असां पंहिंजे पुट खे अहिड़ो नालो ॾियणु पिए चाहियो जेको हुनखे प्यार मुहबत ताक़त ऐं बेख़ौफ़ी जो अहसासु ॾियारे। फातिमा भुट्टो जहिड़ो चवणु आहे पुट ते नालो रखण लाइ केतिरा ई भेरा सोचियो ऐं हर भेरे मुंहिंजे वालिद मीर मुर्तज़ा भुट्टो जो नालो साम्हूं आयो। फातिमा भुट्टो जो इहो बि चवणु आहे फातिमा भुट्टो गुज़िरियल साल 28 अप्रैल ते सतर क्लिफ्टन कराची में ग्राहम बारा उर्फ़ जिब्रान सां पड़ो कयो हो। अव्हांखे ख़बर ॾियनि पिया फातिमा भुट्टो पुट जो नालो मीर मुर्तज़ा ॿाहिरां रखी छॾियो आहे। शहीद मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पोटी फातिमा भुट्टो पुट खे जनमु ॾिनो आहे जॾहिं त फातिमा भुट्टो पंहिंजे पुट जो नालो शहीद वालिद जे नाले सां मीर मुर्तज़ा ॿाहिरां रखी छॾियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया मूंखे इहो ॿुधाईंदे ख़ुशी पई थिए त असांखे पुटु थियो आहे। फातिमा भुट्टो जो अहिड़ो चवणु आहे असां पंहिंजे पुट खे अहिड़ो नालो ॾियणु पिए चाहियो जेको हुनखे प्यार मुहबत ताक़त ऐं बेख़ौफ़ी जो अहसासु ॾियारे। फातिमा भुट्टो जो अहिड़ो चवणु आहे।